अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कज़बल फुआदु मा रआ, सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ज़ीनत अहले सुन्नत, फ़ख्रुल मशाइख, पीर तरीक़त, रहबरे शरीयत हज़रत पीर मिठा सानी मद्दज़िल्लहुल आली, मुनाज़िर इस्लाम हज़रत मौलाना ग़ुलाम नबी मद्दज़िल्लहुल आली, पीर तरीक़त, रहबरे शरीयत हज़रत सैयद ज़ुल्फ़कार अली शाह बुखारी मद्दज़िल्लहुल आली, उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्हम्दुलिल्लाह अज जी ये नूरानी महफिल अहले सुन्नत जो नुमाइंदा इज्तिमा हुआ, जंहिंमें सिलसिले आलिया गफ़ारिया जे जुमले शाखुन जा रंगीन ऐं खुशबूदार गुल नज़र अची रहा है। वरी भी चओ सुभान अल्लाह। अज यकीनन सरजमीन लाड़काना जी इन जनाह बाग जी सरजमीन ते ही गफ़ारियत जो इज्तिमा ॾिसी करे मुझे सोने मुर्शिद रहबर हज़रत पीर मिठा साईं जो रूह मुबारक भी मसरूर आ। संदन कल्बे अतहर ऐं संदन कब्रे अनवर मंझा अज भी निगाहूं खणी हिन जमायत के ॾिसी रहिया आहिनि। या रसूल अल्लाह चवण वारा, मुस्तफ़ा करीम जा आशिक, दिलबर मोहम्मद जे या रसूल अल्लाह चवण वारा अज सरजमीने जना बाग दे अंदर मदीने वारे मीर दे इश्क ऐं मोहब्बत जी महफिल सजाए वेठा आहिनि। यकीनन हिन महफिल जे मथा सोने मुर्शिद पीर मिठा साईं जी भी निगाह तो मुझो ईमान आ, मुझो अकीदो आ, मुझो विजदान थो चवे, मुझो ईकान थो चवे अज मदीने वारो मीर गुंबद ख़दरा मचा हिन नूरानी महफिल के निहारे रहियो। छो असा जो ईमान आ, असा जो अकीदो आ तो मदीने वारे मीर के रब्बे ज़ुल जलाल रुइयत की कुव्वत अता फरमाई आ। दीदे बसीरत ऐं दीदे बसारत जो वो पावर, वो कुव्वत मुझे दिल पर मोहम्मद करीम के अता फरमाई आ। जे कुव्वत जो जिक्र शबे मेराज वाले जिक्र में, नजम सूरत के आगाज वाले आयतुन में दिल पर मोहम्मद करीम के मेराज जो जिक्र कंदे रब्बे ज़ुल जलाल फरमायो त मा कज़बल फुआद मा रआ। सीने कल्ब उन शे जो इनकार न कयो जेका शे अखियुनि ॾिठी, जा शे अखियुनि ॾिठी दिल उन शे जो इनकार न कयो। आयत जा लफ्ज़ ही तर्जुमो आहे, मा कज़बल फुआद मा रआ। जा शे दिल ॾिठी अखियुनि उन जो इनकार न कयो। जा शे अखियुनि ॾिठी कल्ब उन जो इनकार न कयो। अज़ीज़ान गिरामी, इन लफ्ज़न ते असां गौर कयूं। कुरान अज़ीज़ जे इन मुबारक लफ्ज़न जे अंदर मुझे दिल पर मोहम्मद करीम जे बेपनाह खूबियुनि मझा, बेहदो शुमार महबूब जे औसाफ़े हमीदा, औसाफ़े कमालात जलीला मझा हिकड़े कमाल जो ज़िक्र इन कुरान पाक जे लफ्ज़न जे अंदर आहे। मां तव्हांजो तवज्जो चाहींदुसि ऐं निंड तव्हांजी फिटाइणी आहे। मूंखे चुप करे न को मां पीअंदुसि, न को तव्हांखे चुप करे विहारण ॾींदुसि। ॻाल्हाईंदा हलो त सम्झो था या न? हाँ, मुझे दिल पर नबी जा कमालात
फुआद सीने ऐं दिल उन्हें जो इनकार न कयो। मालूम छा थियो त मुझे दिलबर नबीअ जेको कुछ ॾिठो, मुझे आका खे जेको कुछ ॾेखारियो वियो, जेको अखियुनि सां ॾिठऊं सो दिल बि उन शइ जी तस्दीक कई। अज़ीज़ान गिरामी, इन कुरान जे लफ़्ज़नि जे अंदर महबूब जे कमाल रुइयत जो ज़िक्र आहे। हिकिड़ी हूंदी आहे रुइयत, ॿियो हूंदो आहे राई ऐं टियों हूंदो आहे मरई। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद आ, रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद आ। अल्लाह ॾियण ते आ वंडो हथ या हबीबन जे, वो सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद आ। जे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे, खुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद आ। डॉक्टर साहब, रुइयत जी माना ॾिसण, पर इन जे लाइ टिनि शयुनि जो सम्झणु ज़रूरी आहे। ॾिसण हिकिड़ो फेल आहे, पर ॾिठो कंहिं ऐं ॾिठई छा खे। ॾिसण वारो केरु, जंहिंखे ॾिठई उहा शइ। ॻाल्हि सम्झो, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मा कज़बल फुआद मा रआ, जेको ॾिठई दिल उन ॾिसण जो इनकार न कयो। ॾिसण वारो केरु हुयो? तफ़सीर खोल, नजम सूरत जा मिड़ई मुफ़स्सिर लिखनि था त इते ॾिसण वारे मंझां मुराद मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम महबूब ॾिसण वारो आहे। दीद मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी आहे। पर छा खे ॾिठई? जंहिं शइ खे ॾिठो वञे उनखे सरबो आहे मरई। उहा मरई शइ कहिड़ी हुई? मुंहिंजा दोस्तो, हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद जी रिवायत जेका इमाम तिरमिज़ी आंदी आहे त उन मंझां मरई मंझां मुराद हज़रत सैयदना जिब्रील अमीन। मुझे लजपाल नबी मेराज वारी रात जिब्रील अमीन के पंहिंजी असली सूरत में ॾिठो, जंहिंखे 600 पर हुया। घणा पर? जिब्रील जा 600 पर हुया। जेकॾहिं उन्हनि मां हिकिड़ो पर धरती ते ज़ाहिर करे, हिकिड़ो पर ज़ाहिर थिए त धरती सॼी मुनव्वर थी वञे। उन जिब्रील अमीन के मुझे दिलबर मोहम्मद करीम पंहिंजे असली रूप में, असली सूरत में ॿ भेरा ॾिठो। हिकिड़ो भेरो जॾहिं गारे हिरा जे अंदर पहिरियों भेरो वही जो नुज़ूल थियो, हबीब करीम मोटिया आहिनि। सही बुखारी जे अंदर हदीस ईंदी आहे, हबीब करीम अचनि था पिया त जिब्रील अमीन के पंहिंजी असली नूरानी सूरत में ॾिठऊं। ऐं ॿियो भेरो सिदरतुल मुंतहा वटि मेराज वारी रात जिब्रील अमीन के मुंहिंजे सोणे हबीब उन जे नूरी सूरत में असुल रूप
आदम ॾिठो न ईसा रूहुल्लाह ताईं हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं के नबी जिब्रील खे उन जी असली सूरत में न ॾिठो पर जे ॾिठो त मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम ॾिठो। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद जी रिवायत किया पर हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास जी रिवायत या सागी रिवायत हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु भी बयान फरमाई। या सागी रिवायत जलीलुल कदर सहाबा किराम ताबईन किराम जी एक वडी जमात रिवायत कई आ त इते मरई जे शे के ॾिठो वियो सा उहा मुझे रब करीम जो जलवो हुयो अल्लाह जो दीदार हुयो जेके दिलबर मोहम्मद करीम पाण ॾिठो। सुभान अल्लाह। होॾो हज़रत मूसा कोहे तूर ते पियो चवे रब अरनी अनज़ुर इलैक ए मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो जलवो ॾेखार पंहिंजो दीदार कराए। रब फरमायोसि लन तरानी तूं ॾिसी न सघंदे ए मूसा मां त ॾेखारियां पर तो में जुरत नाहे जो मुंहिंजो जलवो ॾिसी सघी। लन तरानी तूं ॾिसी न सघंदे पर हबीबन करीमन खे रब फरमायो अलम तर इला रब्बिक ए मुंहिंजा महबूब छा तो पंहिंजे रब खे न ॾिठो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा उस्ताद मोहतरम हज़रत सैयद मोहम्मद बिन अलवी रहमतुल्लाह अलैह मक्का मुकर्रमा जा जलील कदर आलिम हुया जे सरजमीन सऊदी अरब में रही करे नजदुन सां मुहादो अटकायो ऐं नजदुन खे उन्हनि जी ज़बान में उते सब खां वधीक किताब लिखण वारो उस्ताद मोहतरम हज़रत सैयद मोहम्मद बिन अलवी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्तो उन्हनि पंहिंजे किताब वह बिल उफुकिल आला जे अंदर लिखनि था त इहे सभु रिवायतूं जेकी बि आयूं आहिनि मदीने वारे साईं जे रुयत जे बारे में हुजूर कायनात जे उन्हनि मख्फी इसरारनि खे ॾिठो जेकी अॻु कंहिं न ॾिठा हुया न के नबी ॾिठा न के फरिश्ते ॾिठा न के रसूल ॾिठा न के वली ॾिठा न के अहले दिल ऐं अहले मारिफत ॾिठा जेकी राज़ उमूर ग़ैबिया ऐं मख्फी इसरार मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे रब ॾेखारे छॾिया। पाण फरमायूं त महबूबनि जे रुयत जो कमाल आहे जो जन अखियुनि सां ख़ल्क़ खे ॾिसनि उन अखियुनि सां ख़ालिक जा जलवा न चई सुभान अल्लाह वरी बि चओ न सुभान अल्लाह। हा ॾिसण बि त ॾिसण आहे न मुंहिंजे नबी सोणे जो शमाइल तिरमिज़ी खण मुंहिंजा सोणा हबीब जीअं ॾींहं जे उजाले में ॾिसंदा हुआ तीअं राति जे ऊंदाही में बि ईअं ई ॾिसंदा हुआ। मुंहिंजा सोणा हबीब जीअं वेझे वारे खे ॾिसनि तीअं परे वारे खे ॾिसनि जीअं राति जे ऊंदाही में महबूब जे साम्हूं को अचे त ॾिसनि पर महबूब पंहिंजे पुठियां वारनि खे बि ईअं ॾिसंदा जीअं साम्हूं वारनि खे ॾिसंदा। पुट सच ॿुधायो हींअर जो बिजली हली वई थोरी देरि जे लाइ जनाब साॻियो स्टेज में साॻी लॻो तव्हां मूंखे ॾिसो न तव्हांखे ॾिसो सवे माण्हुनि मोबाइलूं खणी बाॼियूं। असांजो ॾिसणु रोशनी जो मोहताज आहे असांजो ॾिसणु रोशनी जो मोहताज आहे पर मुंहिंजे दिलबर नबी जो ॾिसणु न सिज जे रोशनी जो मोहताज आहे न चंड जे चांडोकी जो मोहताज आहे न मुफ़ासिले जो मोहताज आहे। टाइम एंड स्पेस जेको दुनिया जे माण्हुनि जे लाइ वक़्त ऐं मुफ़ासिलो का शइ अहमियत रखंदो आहे हिन माटी ज़हन रखण वारनि जे लाइ टाइम एंड स्पेस हिकु वॾी शइ उनखे लेखियो वेंदो आहे पर मुंहिंजे दिलबर नबी जे लाइ न टाइम जी ॻाल्हि आहे न स्पेस जी ॻाल्हि आहे न डिस्टेंस जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं को मदीने में अचे महबूब उन खे ॾिसनि पर को जनाब बाग में वेही हबीबनि खे सजड़ो करे उन खे ॾिसनि बि उनजो सॾु ॿुधनि। मुर्शिदी
आखिरी नारो न मुझे नाले जो ॿिया नाला जेके वणण ई से नारा फरिया फिरी प्यारा रात जो टाइम मुस्नद अहमद बिन हंबल हदीस जो किताब मुस्नद अहमद बिन हंबल में उम्मुल मोमिनीन साण रिवायत भी करे महबूब सोना तहज्जुद जी नमाज ला उठा वरी भी चवनो सुभान अल्लाह हां तहज्जुद जो गोल तो के गफारी जमात में तहज्जुद नजर ऐं महबूबन करीमन फरमायो रकातान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया वमा फीहिमा रात के पोएं हिस्से में बरकातों नफल पड़े यो सारी दुनिया ऐं दुनिया के मौजूद हर खजाने का ये बरकातों वधीक शान वाली मुझा सोना हबीब तहज्जुद जी नमाज जे ला उठिया आहिनि अम्मा उम्मे सलमा साइण की रिवायत फरमाए तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अकेला आहिनि तहज्जुद जी नमाज जे ला उठिया आहिनि ओचितो पाण करीमन फरमायो लब्बैक 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 नुसिरत 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 मां हाज़िर आहियां तुंहिंजी मदद थी वई तुंहिंजी मदद कंदुसि तुंहिंजी मदद कंदुसि अम्मा साण अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मुझो सिर तो ता कुर्बान मुझा आका तव्हां त अकेला हुया न को सजण वारो ॾिठोसी न सजण वारे कंहिंजो सॾु ॿुधोसी मुंहिंजा महबूब तव्हां कंहिंखे लबैक लबैक पे चयो जीउ जीउ जा जवाब पे ॾिनव कंहिंखे मदद करण जो वाइदो पे कयो मुंहिंजा महबूब ही ॻाल्हि कहिड़ी हुई हबीबन करीमन फरमायो त हितां खां मक्का मुकर्रमा जे अंदर राजिज़ नाले जे मूंसां अहद इकरार कयो हुयो जंहिं सां मुंहिंजो आदो पैमान थियल हुयो त तव्हांजे कबीले ते अगरि को हमिलो कंदो त मां मोहम्मद तव्हांजी मदद कंदुसि अॼु मक्के जे मुशरिकन उन्हनि जे कबीले ते हमिलो कयो आहे राजिज़ मक्के में आहे मदीना मुनव्वरा खां 450 किलोमीटर जे मुफ़ासिले ते परे राजिज़ मूंखे सॾियो आहे उन जो सॾु ॿुधुमि ऐं उन खे जीउ जो जवाबु ॾिनो ज़ाहिर आहे उम्मे सलमा साइण उम्मुल मोमिनीन बि बीठी हुई पर उन न वो सॾण वारो ॾिठो न सॾण वारे जो सॾु ॿुधो मालूम थियो त दिलबर नबी जी दीद बि ॿी आहे त ॿुधण वारी कुवत बि ॿी आहे न चई सुभान अल्लाह हा अरे महबूब त महबूब आहिनि पर मुंहिंजे दिलबर नबी जे उम्मत जे वलीअनि जो कमाल आहे पीरनि जो पीर दस्तगीर गौस आज़म सैयदी व मुर्शिदी हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी फरमाइनि था नज़र इला बिलादिल्लाह जमा का करदलतिन अला हुक्म इत्तिसाली सारी दुनिया में रब जा शहर हीअं ॾिसां थो जीअं तरीअ ते सरिह जो दाणो तरीअ ते सरिहं जो दाणो जीअं नज़र अचे मां पंहिंजे रब जा मुल्क शहर ईअं ॾिसां थो अरे हीअ सोणे दस्तगीर जे दीद जो कमाल आहे त मुंहिंजे दिलबर नबी जे दीद जो कमाल छा हो मुझे महबूब जी अम्मा साइण मीलाद वारी रात फरमाए थी महबूब जे जेॾीमहिल नूर जो ज़ुहूर थियो त मक्का मुकर्रमा जा वेही करे मुल्क शाम शहर बुसरा में जेकी दाचूं हलन पियूं उन्हनि जूं गिचूं बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसां बेली कसम अथव लाणकाणे वारो हितों शहदाद कोट तव्हांखे नज़र ईंदो शहदाद कोट त परे आहे पर हितों तव्हांखे परीदारो बि नज़र कोन्हे हितों तव्हांखे मेहर बि नज़र कोन ईंदी नसीराबाद बि नज़र कोन ईंदी छो त विचूं रुकावटूं आहिनि वण आहिनि ॿूटा आहिनि जायूं आहिनि जबल आहिनि रुकावटूं आहिनि पर कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजे दीद तां कुर्बान वञा 450 किलोमीटर परते मुस्नद अहमद बिन हंबल खड़ तोखे ॾेखारियां मुंहिंजे आका फरमायो त राजिज़ मूंखे हुते सॾु कयो आहे उन जो सॾु ॿुधुमि उन जे रड़ दाहकण खे ॾिठुमि उन खे जीउ जो जवाबु ॾिनो असांजे सिलसिले आलिया नक्शबंदिया जो असांजो मुर्शिद हज़रत
बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हजरत अजीजान अली रामी तनीमी गुफ्तंद कि दुनिया दर नजरे ई ताइफा तू सुफरा अस्त वमा में गोएम कि तू रूए नाखनस्त बहेज चीज अज नजरे ऐशा गायब नेस्त हजरत सैयदना बहाउद्दीन बुखारी तो फरमाए अजीजान अली रामी तनी फरमाइंदा हुआ तो दुनिया वलियन दे गया ई आदि प्लेट में चावल पर मां तो जो आदर प्लेट में वडी या दुनिया वलियन दे गया ई आदमी न हो जी आंगर जो न वलियन जे निगाहन कारब का से पोशीदा न छदीदो अरे जे वलियन जे दीद जो कमाल इहो आ तो पो जितो इहो फैज़ मिले तो ने दिल पर नबी जे दीद जो कमाल छा हो चो सल्लल्लाहु अलैहि या अबा नवाज़ुल फकीर बिरोही नातखान आहिर दरगाह अल्लाहाबाद शरीफ इंदड़ा नातखाना शायर बाहे हजरत पीर मिठा साईं जन जो दरबार ते अचण वारो ऐं पीर मिठा साईं जो नातो पढ़ंदो हुयो चई त हिकड़े भेरे हजरत पीर मिठा साईं जे विसाल खां केतिरा साल पोइ जी ॻाल्हि कसम खणी मूंसां ॻाल्हि कयईं चई त मां वञा पियो काछे में हलंदे हलंदे पीर मिठा साईं जे शान में जे गज़ल पढ़ियमि साईं वो दौर हो इश्क जा मच मतल हा फकीरन के जिक्र जो मस्तियों हुजियूं चईए मुर्शिद जी यादगिरी आई नात में पढ़ा पियो रोण पायो त कीअं मुर्शिद जूं मिठड़ियूं गुफ्तगूं ॿुधंदोस दीदार कंदोस अॼु केतिरा साल थी विया मुर्शिद जी ज़ियारत न कई आहे चईए रोंदे सॾड़ा कंदे कंदे अचानक ॾिसां त गौसुल ज़मा पीर मिठा साईं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं बीठा कसम खणी ॻाल्हि कई त निंड न हुई ख्वाब न हुयो बेदारी में हलंदे रस्ते सां काछे में फटू फिरोही जो ॻोठ आहे उन ॻोठ जे पासे में हज़रत पीर मिठा साईं जन जो हलंदे रस्ते में मूंखे दीदार थी वियो फकीर तूं असां को यादि करी पिया असां आ गए हा किथे रही लाड़काणो रहमतपुर शरीफ किथे रहियो काछो उते सटे थो त अल्लाह जो वली उन जो सॾ ॿुधे थो वरी उन खे पंहिंजो जलवो बि ॾेखारे थो हे त अल्लाह जे वलीअ जो कमाल अॼु गाॾी में ईंदे हिकिड़ो नंढो शेर ठाहियो त ॿुधायांव जी ओ मुंहिंजा मुर्शिद पीर गफ़ारी मुंहिंजा मुर्शिद पीर गफ़ारी अची तो सिंध सुधारी वसे शाला रहमतपुर वसई शाला रहमतपुर वसई शाला तव्हां बि चओ न वसई शाला रहमतपुर वीह प्यारा पाण मल्हाए वीह प्यारा पाण मल्हाए खंडू खीर वीह तू विरहाए वसई शाला रहमतपुर वसई शाला रहमतपुर मुंहिंजा मुर्शिद पीर गफ़ारी मुंहिंजा मुर्शिद पीर गफ़ारी अची तो सिंध सुधारी वसई शाला रहमतपुर तो आंदो सिंध में सुधारो तो आंदो सिंध में सुधारो तुंहिंजो फैज़ कंबर ऐं कंडियारो सोने रहमतपुर वारे जो फैज़ ॾिसणो अथई कंबर शरीफ ॾिस वञी कंडियारो शरीफ अलाहाबाद ॾिस फज़लाबाद करमपुर शरीफ ॾिस नूरपुर शरीफ ॾिस मिस्कीनपुर शरीफ ॾिस हे फैज़ जूं नूरानी नहरूं आहिनि जेके सोणे पीर गफ़ारी जारी कयो तो आंदो सिंध में सुधारो तुंहिंजो फैज़ कंबर ऐं कंडियारो वसई शाला रहमतपुर वसई शाला रहमतपुर मातलीअ में महबत मौजू मातलीअ में महबत मौजू
हर वक्त फकीरन जो फौजूं वसई शाला रहमतपुर वसई शाला मिस्कीनपुर में माणिक मोती जन मुरीदन जी दिल आ धोती वसई शाला रहमतपुर वसई शाला फैजपुर में फैज गफारी फैजपुर में फैज गफारी नूरपुर में आहे बहारी वसई शाला रहमतपुर वसई शाला रहमतपुर वसई शाला लाड़काणो साहस बाणो लाड़काणो साहस बाणो लाड़काणो आयो करमुल्ला आवे घाणो वसई शाला रहमतपुर वसई शाला रहमतपुर मुंहिंजा मुर्शिद पीर गफारी मुंहिंजा रहबर पीर गफारी तो सिंधु अची सुधारी वसई शाला रहमतपुर इनकार न है सब वली असांजे अखियुनि जो नूर है मुंहिंजा सब वली असांजे सिर जो ताज आहिनि हर आस्तानो असां उतां जी खाक असांजे अखियुनि जो सुरमो बेशक वलायत जी वलीअनि जी कमी कान्हे मुंहिंजी सिंध सगोरी सॼी वलीअनि सां हेॾे वञ दरबार मशहूरी शरीफ होॾे वञ पाखराणी शरीफ होॾे गंबट शरीफ होॾे दरगाह पीर जो ॻोठा मोहसिने सिंध सोणे रोज़े धणी रहबर जी दरबार हे सभु सुन्नी जेकी बि या रसूल अल्लाह चवण वारा सभु असांजे अखियुनि जो नूर आहिनि सभु असांजे दिलनि जो सुरूर आहिनि ओ सुन्नी सभिनी वलीअनि सां मुहबत रखणी आहे देखा विसार फर्क खत्म कर ये तंग दिली छद या दिल जी सोढ़ कट चओ त या रसूल अल्लाह चवण वारा असां सब हिकु आहियूं जंहिं कड़ तां जेको पाणी पीअंदो त उतां जी ॻाल्हि त कंदो न जंहिं वण जी पघर में छांव में वेही पघर सुकाईंदो उन वण जी तारीफ़ त हर को कंदो न पोइ जेकॾहिं सुहिणे पीर मिठे जी तारीफ़ कईसूं अल्लाह अल्लाह हर वली जी तारीफ़ वा वलीअ जी तारीफ़ न आहे ख़ुदि मिठे मोहम्मद करीम जी तारीफ़ छो त फैज़ त उतां थो अचे असुल सरचश्मो फैज़ जो त गुंबद खदरा आहे न चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या मा कज़बल फुआद मारा जेको सीने ॾिठो अखि उन जो इनकार कयो ई न जेको अखि ॾिठो सीने उन जो इनकार न कयो ये बेईमानाऊं सैयदी मोहम्मद बिन अलवी आलियूं आहिनि त महबूब जी दिल बि ॾिठो त महबूब जे अखियुनि बि ॾिठो जाशे दिल ॾिठी अखि उन जो इनकार न कयो जाशे अखि ॾिठी दिल पुछोसि मुक़ाम खां लॻंदो तो बि ॾिठो हूंदो पिणस बि नज़र कोन्हे जेको मरी वियो आहे कल्ह मूं अॼु ठगियो उहो बि नज़र कोन्हे आहे मुंहिंजा सुहिणा हबीब अचनि था हज़रत मुआज़ गॾु आहे खच्चर ते सवार आहिनि मुंहिंजा सुहिणा हबीब खच्चर गुल ॾियण लॻो आहे हबीब लथा आहिनि फरमाइनि था हिन टिनी कब्रुनि वारनि खे क़ब्र में अज़ाब थी रहियो आहे हिननि जूं रड़ियूं दाहूं मां पाण ॿुधां थो पर ही क़ब्र वारो जेको हो इहो चुगलखोर हुयो छा कंदो हो आयो जनाबाग में ॾिसूं त छा था चवनि साईं पीर मिठा साईं सानी बि आया आहिनि जलसे में छा था चवनि
वरी वैदा खलो इला शयातीन जने पोते मोटंदा तो फुर फुर छेड़ा जंग मचे गाल समझो था ना हां चुगलखोर हुजूर अलैहिस्सलाम फरमाइंदा शबे मेराज जन्नत जे दरवाजे ते जेडी मल पहुतुस त बेहश्त जे दर ते बोर्ड लिखल हो त हिन घर में ब मानू दाखिल न थींदा घणा मानू ब मानू बेहश्त में न वेंदा हिकड़ो उहो मानू जेको चुगलखोर आहे ऐं ॿियो उहो मानू जेको बेगैरत ऐं दयूस मानू ये ब मानू जन्नत में दाखिल न थींदा साईं फरमाइंदा हिन कब्र वारे खे अज़ाब थी रहियो आहे पर हिन जो ॾोह इहो हुयो जो चुगलखोर हुयो इन जे करे हिन जी कब्र जहन्नम जी खॾ बणजी वई आहे ऐं ॿी कब्र वारो जेको आहे सो इहो इन्नहु ला यस्ततिरु मिनल बोल पेशाब जी परहेज़ न कंदो हो पेशाब जा कतरा लगंदा हुयसि जिस्म ते पेरनि ते उन्हनि जी परहेज़ न कंदो अॼु इन खे कब्र जो अज़ाब थी रहियो अरे महबूब जी दीद जो आलम आहे मुंहिंजा सोना हबीब कब्र वारे खे त ॾिसनि था पर उन जे ज़िंदगी में अमल कहिड़ा हुया छा कंदो हो चुगलखोर हुयो या पेशाब जी परहेज़ न कंदो हो महबूब खे उन जे अमलनि जी भी ख़बर पवे थी अबा ख़बर पई या न पई महबूब ॾिठो या न ॾिठो सीरत शामी खणो सुबुल हुदा रशाद जे अंदर रिवायत अचे थी त हज़रत महबूबन करीमन जी चाची बीबी उम्मुल फضل रज़ी अल्लाह तआला अन्हा आया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा चाची तुंहिंजे पेट में पुटड़ो आहे अबा मुला जी घरवारी हमल सां हुजे बिस्तरे ते गॾु हिन पर ख़बर कोन पवंदसि त नरो आया माती अॼुकल्ह त अल्ट्रासाउंड में निकिता आहिनि मशीनुनि जे ज़रिए बि ख़बर पवे थी उहा मशीन ॿुधाईंदी मुला खे ख़बर कोन पवंदी त पेट में अंदरि छा आहे ही तुंहिंजी दीद नथी पहुचे ही बारीक पर्दो आहे जंहिंजे पोयों तुंहिंजी दीद नथी पहुचे पर हेॾे निहार मुंहिंजे दिलबर मोहम्मद जे रोयत जो कमाल साईं फरमाइनि था चाची तुंहिंजे पेट में पुट आहे पर उहो पुट अबुल खुलफा थींदो चाची सान मोटी वनी पंहिंजे मुड़स खे महबूबन जे चाची हज़रत अब्बास खे ॿुधाईंदा मिठे मोहम्मद इहो ख़ुशख़बरी ॿुधाई हज़रत अब्बास लबास हूंदो सुठा लिबास पाईंदो अतुर मखींदो गुस्ल कयईं सुठा कपिड़ा पातईं हबीबन जी ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह तव्हांजी चाचीअ हीअ ॻाल्हि कई आहे इहा ॻाल्हि मां तव्हांजे वातों पाण ॿुधणु चाहियां साईं फरमाइंदा हाओ चाचा तुंहिंजी घरवारी जे पेट में अमल आहे उमेद सां उन में पुट आहे उहो पुट वॾो थींदो उन जे औलाद मां औलाद मां औलाद औलाद मां औलाद उहे खुलफाए बनु अब्बास थींदा जिन में सुलेमान पैदा थींदो अब्दुल मलिक पैदा थींदो उन तुंहिंजे पुट जे नस्ल मंझां सुलेमान बिन अब्दुल मलिक पैदा थींदो हशाम पैदा थींदो ताजो महदी नाले बि बादशाह पैदा थींदो ये बादशाह उन पुट जे नस्ल मंझां पैदा थींदा अब ॻाल्हि सम्झो था ॻाल्हि का सम्झ में अचेव थी पेट जी ख़बर त ॿुधायूं पर पुट ॼमंदो उहो वॾो बि थींदो इहो बि इल्मु महबूब खे पर उहो वॾो थींदो उन जो नस्ल उन मां बादशाह पैदा थींदा बनु अब्बास जा हुकुमरान ऐं खुलफा पैदा थींदा मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे इहा बि ख़बर महबूब इहो बि ॾिठो पिए त इन बनु अब्बास में फलाणा 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 बादशाह पैदा थींदा उनजा नाला बि अॻ में ॿुधाए छॾिया ख़बर पई या न पई रुयत कमु कयो या न कयो ज़मीन जे अंदरि बि ॾिठूं क़ब्र वारे पेट वारे खे बि ॾिठूं पर सरकार फरमाइनि था त इन्नी अरा मा ला तरोन व अस्मउ मा ला तस्मऊन मां मोहम्मद करीम उहे शयूं ॾिसां थो जेके तव्हां नथा ॾिसो मां उहे शयूं ॿुधां थो जेके तव्हां नथा ॿुधो अबा पुट थोरो हेॾे ध्यानु ॾिजो तव्हां वटि मोबाइल फोन आहे उन मोबाइल में ॿाहिरों फोन अचे थी उन में ॻाल्हाए थो हलो ख़ुशि आहीं छा कहीं चङो भलो आहीं ॿार बच्चा ख़ुशि अथई फोन ते ॻाल्हाए थी ठीकु आहे न इहो आवाज़ फसाउनि मां हवाउनि मां अचे थो तव्हांजा कन ॿुधनि था
कन नथा ॿुधनि मोबाइल उन्हनि खे छॾे थी वञे आवाज़ मोबाइल छॾे पोइ मोबाइल तव्हांजे कन में उहा आवाज़ पहुचाए हलो मां ॻाल्हायां थो पियो तव्हांजे साम्हूं तव्हां मुंहिंजो ॻाल्हाइण ॿुधो था कोन था ॿुधो जेके ॿुधो था भला तव्हां मुंहिंजो आवाज़ ॾिठो आहे त कारो आहे ॻाढ़ो आहे फिको आहे साओ आहे ॻाल्हाइण कहिड़े रंग जो आहे ॾिठो आहे जी पर ॿुधो था न ॻाल्हाइण जो ॿुधण जो औज़ार कन आहिनि जेके ॻाल्हाइण खे सम्झंदा आहिनि इन तरह सां के शयूं कननि सां ॿुधबियूं आहिनि के शयूं हथनि सां छुहण सां ख़बर पवंदी आहे के शयूं चखण सां ख़बर पवंदी आहे माखी मिठी आहे या कीअं आहे ख़बर उन खे पवंदी जेको चखी ॾिसंदो गिदामिड़ी खटी आहे या मिठी आहे इहा ख़बर उन खे पवंदी जेको चखी ॾिसंदो हर शइ जा इल्म जा पैमाना जुदा हूंदा आहिनि हबीबनि फरमायो त अहिड़ा पैमाना तव्हां वटि आहिनि ई न जेके मूं मुहम्मद खे रब ॾिना आहिनि अस्मा माला तस्मऊन अरा माला तरोन तव्हां उहे शयूं नथा ॾिसो जेके मां मुहम्मद करीम ॾिसां थो ॿिनी लाड़काणे वारा कसम थो तव्हां मलाइक ॾिठा आहिनि जिन ॾिठा अथव रूह ॾिठो अथव भला रूह तव्हां में आहे की न कोन्हे आहे या कोन्हे जे न हुजे त जिस्म मुर्दो जिस्म मुर्दो रूह आहे या न जिस्म में जिस्म हले थो घुमे थो ॻाल्हाए ॿोलाए थो त माना रूह आहे पर उहो रूह ॾिसण में नथो अचे पर क़ुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी रुहियत तां क़ुर्बान ग़ज़वा मोता लॻी आहे सोना हबीब वेठा आहिनि मदीना मुनव्वरा में मस्जिद नबवी में साईं फरमाइनि था हींअर जंग जे मैदान में झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आहे 1500 किलोमीटर परे से जंग जो महाज़ आहे 1500 किलोमीटर मदीना मुनव्वरा खां जंग थी हले पई महबूब हिते ॾिसनि था वेठो फरमाइनि था त हींअर झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आहे अब्दुल्ला ज़ख्मी थियो अब्दुल्ला किरी पियो अब्दुल्ला शहीद थियो हबीबनि फरमाए त हाणे झंडो जाफर तयार जे हथ में आहे जाफर जंग करे रहियो आहे झंडो जाफर उठो करे रखियो आहे जाफर ज़ख्मी थियो आहे जाफर घोड़े तां किरियो आहे साईं फरमाइनि था जाफर किरी पियो जाफर शहीद थी वियो जाफर जा बचड़ा अचनि था इन्ना लिल्लाह पढ़ी उन बचनि ते शफ़क़त जा हथ घुमाइनि था फरमाइनि था जाफर जो दम परवाज़ थी वियो जाफर जो रूह उॾाइणो आहे जाफर जो रूह जन्नत में पहुतो आहे साईं फरमाइनि था हींअर जाफर जो रूह सब्ज़ रंग जे परंदे जी सूरत में जन्नत में उॾामी रहियो आहे महबूब अखियुनि सां ॾिसण जन्नत किथे आहे जन्नत 7 आसमाननि खां मथे आहे सिदरतुल मुंतहा वटि बेहिश्त आहे जे जन्नत में हज़रत जाफर तयार जो रूह जन्नत में घुमी रहियो आहे हबीब वेठा मदीना मुनव्वरा में आहिनि साईं फरमाइनि था त जाफर जो रूह हेॾो मैदान मौत ते निगाह होॾो 7 आसमाननि खां मथे महबूब हज़रत जाफर जे रूह खे मुलाहिज़ा करे रहिया आहिनि मालूम थियो त तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे दिल पर मुहम्मद जो ॾिसण ॿियो तॾहिं रब फरमायो वजना बिक अला हाउलाए शहीदा मुंहिंजा महबूब तोखे तुंहिंजी उम्मत जे मथां शाहिद करे उथारी महबूब वेठा मदीने पाक में आहिनि पर हीअ जना बाग जी महफ़िल बि हीअं ॾिसनि था असांजी हिन महफ़िल जा बि महबूब शाहिद ओ लाड़काणे वारा अॼु जेकॾहिं तूं अहिड़ी महफ़िल में विखूं भरे अची थो महबूब तुंहिंजा शाहिद जेकॾहिं तूं राति जो उथी फज्र जी निमाज़ जे लाइ उथी थो महबूब तुंहिंजे मथां शाहिद आहिनि या अहमद बशिरिल मशाईन फिर सुलम इलल मसाजिद बिनूर तान यौमल क़ियामा ए महबूब जेके तुंहिंजा ग़ुलाम राति जे ऊंदाहियुनि में निमाज़ जे लाइ विखूं खणी वञनि था महबूब उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे उन्हनि जे लाइ जन्नत जा नूर तयारु करे छॾिया महबूब ॾिसनि बि था आशिकनि खे ख़ुशख़बरियूं विझनि था ॻाल्हि सम्झव अॼु जेकॾहिं तूं चङो अमल करीं थो त महबूब जी रुहियत खां पोशीदह नाहे सलात पढ़ंदो मां हिकिड़ो अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। सुमणी दी अज़ान आया अखन का अंधड़ो माज़ूर मोमिन बानो ओरी मल लकड़ी हथ में खयई ऐं मस्जिद दे हलण लगो। ज़ाल चवे थी ओ घर वारा अखन का उजर वारो ही माज़ूर ही मींहुं वसी रहियो आहे। रस्ते में गप हूंदी तिरकण हूंदी सोमाणी दी नमाज़ घर में पढ़ी वठ। फरमाए थो त ओ घर वारी सुखन में सदाई पंहिंजे यार जे दर ते वेंदो आहियां पर अॼु दुख वारी रात आहे मूंखे रोक न त मां नमाज़ वञी मस्जिद शरीफ़ में पढ़ां। जेॾी महिल ही मस्जिद ॾे हलियो आहे ज़ाल जे झलण फलण ते न आयो आहे। हलंदे हलंदे ओचितो रस्ते में तेज़ हवा आहे तूफ़ानी हवा घुले थी पई। रस्ते में तिरकणा ओचितो पेर तिरकियुसि वीचारो किरियो आहे त टंग टुकड़ा टुकड़ा थी विया। तब मुड़े नथो मोटे नथो वापस नथो वरे वरी बि रेड़ियूं ॾींदे ॾींदे मस्जिद शरीफ़ में अची पहुतो आहे। रुठे ढोले मनावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। सुणे पीर मिठा सिंह जो शेर मिठे ढोले मनावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। सजन दे गले दिलावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। ओ लिखा दफ्तर खुटण दे नहीं जख्म उलड़े छुटण दे नहीं। ओ लिखा दफ्तर खुटण दे नहीं जख्म उलड़े छुटण दे नहीं। जख्म उलड़े छुटावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। मुंहिंजा दोस्त रेड़ियूं ॾींदे वरी बि मस्जिद शरीफ़ में अची पहुतो आहे। सोमणी जी नमाज़ जमात सां पढ़ी हर को माण्हू पंहिंजे घरनि ॾे मोटी वियो पर ही मिस्कीन मस्जिद में अकेलो रहिजी वियो। जेॾी महिल राति ठरी सूरज जाॻिया दर्द दुखिया निंड न पई अचे टंग भॻला दर्द खां आज़ार खां अख न पई लॻे। ओॾी महिल मुंहुं मदीने पा करे करे सॾु करे थो रुठे ढोले मनावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। सजण दे गले दिलावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। साईं हज़रत ख्वाजा अब्दुल गफ्फार दिल लाई मुसीबत वेड़ कर आई मुसीबत दे छुटावण दा अजण हिकु बाण बाक़ी है। ये सोने पीर मिठा जी सदा ॿुधई वरी कुझु मेल अॻिते हली सोने मशोरनि वारे साईं से ओ छपर कीम छॾियो ॿोली पंहिंजी कजो सच्चा सैयद ही सगुदर ते सजो। ओ प्री पिरतूं पखा अचियो राजो ही उधर जो कुतो न कर धार मिठा अजाल मजा आधार मिठा अगाए आजिज़ जी ओ छिंगार मिठा अजाल मजा ओ जेके वसंदी नया है मिठा तेदा पंहिंजी निगाह न लाए मिठा। ओ सिके साह मुंहिंजो नाले अल्लाह मिठा बेबावली न विसार मिठा अजाल मजा। मुंहिंजा दोस्तो हबीबन खे सॾड़ा थो करे
उम्मती के पैर में कंडो लगे, हबीबन के रोजे अंदर में खबर पवे। उम्मती सदु करे या रसूल अल्लाह। हबीब फरमाए लब्बैक या उम्मती, जीव जवाए मुझा उम्मती, जीव जवाए, जीव जवाए। ओ कोई सावियां जो धरिया, कोई सावियां जो धरिया, मुखड़ा विखाचा मदनी है, मुखड़ा विखाचा ढोलने, अखी डालियां जरिया, रहमत दा महीना लोकां दियां लख ठाला है, लोकां दियां लख ठाला, साडी ठार मदीना है। मुझा दोस्तों ये सल्ला कंदे, आजी इल्तिजा कंदे, हबीबन के पुकारी दे चलो या रसूल अल्लाह। अखन कान धो से अज टंग भजी पई, वरी साल जाता ना मेरा मिलदा, मुझा महबूब मुझा मेरा बेटायो, मुझे सब सता रहे, मेरा दिल दुखा रहे, मुझे सब सता रहे, मेरा दिल दुखा रहे, कहीं तुम न रूठ जाना मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले। कोई भंग रात जो थियो अख लगी, इनो अख लगी होनो दिल पर नबी जो दीदार। सोना हबीब फरमांदा दिलगीर नथी तुझा दुख लाहण सा पहुंची गया, केड़ी तकलीफ ते बुधा अर्ज के सोना अखन का मासूर आया, टंग भजी पया। हबीबन दी लुआबे तहन अखन के लगाई देखो रोशन, महबूबन करीमन उनके ढगल टंग ते दस्ते करम घुमायो आ, हथ मुबारक लगण सा टंग सही सलामत। साईं फरमाइन था हो रे आ तोखे भाकुर पाया जो तो मस्जिद जो पंध न छॾे। वो जेके मस्जिद दे पिखूं खणंदा आहिनि, मदीने वारो साईं उन्हनि खे पंहिंजे भाकुर में कंदो। महबूब जो कुर्ब खपे या न खपे, लाड़काणे वारा महबूब जो कुर्ब भलाई दीदार खपे या न खपे, वो मस्जिद जो पंध न छॾिजा, वो मस्जिद जो विखूं न कज़ा कजाए, जमात सां मस्जिद में नमाज पढ़ जाए, मदीने वारे मीर जे कुर्ब वारो भाकुर मिली जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। ओ मुझा प्री प्यारा, मुझे सोने हबीब के रब उहा रुदियत दुनिया जो तू पंहिंजे घर में हुजी, जेॾी महिल सलात पढ़ंदो ई तुंहिंजे चपन जा आवाज़ मुंहिंजो सोनो रोज़े अंदर में हलंदो। वो अहिड़े प्यारे पीर खे राज़ी कजे या नाराज़ कजे, ॿुधायो जवाब ॾियो, राज़ी कजे या नाराज़ कजे? जेके चओ था राज़ी कजे ते हथ थो वधे घणो, महबूब खे राज़ी कंदो? कीअं राज़ी थींदो जॾहिं अल्लाह वारनि जी दामन छॾी, कीअं राज़ी थींदो जॾहिं अल्लाह वारनि मुर्शिद कामिल वठ। वो मुंहिंजा तूं भाग वारो ही, तूं बख़्त वारो ही, रहमतपुर शरीफ तुंहिंजे शहर में आ, हर महीने में 11 की रात आ अल्लाह वारन के आस्थाने ते जिते रहमत जी नहर जारी। इन्हें फैज़ मुहम्मदी मां हिस्सो हासिल कर। ओ मुजादा अल्लाह वारन के आस्थाने ते जेको ईंदो आ, हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी फरमाइन था, असां जे दरवाजे जो जे पानी पीतो क़यामत जे ॾियारे उन जो नंग सुञाणी पाण सां गॾु जन करे वठी आयो। मुर्शिद लजपाल है, आ सोने लजपाल मुजादा रहमतपुरी घोट जे दर ते आ जिते
जिते अल्लाह जे रहमत जी वंड वंडदी रही अदा जिते तुझो अकीदो हुजे जेकॾहिं दरबार कंबर शरीफ सां तुंहिंजी मुहबत आहे त अल्लाह जे वलीअनि जो आस्थानो आहे हली वञ जेकी बि असांजा अकाबिर आले सुन्नत जा मशाइख आहिनि तंग दिल न धारियो सोढ़ी दिल न धारियो दिलियूं कुशादियूं कयो गारियूं ॾियण वारे खे जीअं जीअं जा जवाब ॾियो ओ मुंहिंजा प्री प्यारा जेकॾहिं हर ई गारियूं ॾियण वारा बणिजी वञनि त जहान कीअं हलंदो ओ मुंहिंजा दा जेकॾहिं को तोखे गार ॾिए तूं उनखे जीउ चओ ओ मुंहिंजा प्री प्यारा अल्लाह वारनि सां निस्बत रखो कंहिं बि वलीअ जा दुश्मन न बणिजो कंहिं बि वलीअ सां बुग़्ज़ ऐं वेर न रखो ओ मुंहिंजा जिते चार माण्हू सुधरनि त आहे न जो माण्हू सुधरनि तूं त सुधार तुंहिंजी त ज़ालम चयो कोन थी वञे तुंहिंजी ज़ालम तुंहिंजो चयो कोन थी वञे हे अल्लाह वारनि वटि लखे माण्हू सुधरनि इहे पाणे ॼाणे सुधरी विया अरे पुट बि चयो अॼु नथो मञे अहिड़ो दौर अची वियो आहे अहिड़े दौर में हज़ारे माण्हू ॾाढियुनि वारा ॾंदण वारा भटके वारा ज़िक्र वारा तहज्जुद वारा अल्लाह अल्लाह चवण वारा बणजनि त इहो फैज़ मुहम्मदी न आहे ॿियो छा वञो जिते बि तव्हांजो अक़ीदो हुजे अल्लाह वारनि जी दामन झलियो ऐं इहा का मुशाबियत नाहे खुशामद नाहे पर इहा हकीकत आहे त कुतुब आलम गौसे ज़मन हज़रत पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैह हज़रत पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैह उहो हिकिड़ो फर्द न हुया पर हिक फर्द में पूरी उम्मत समायल हुई हिक फर्द जे अंदरि मिस्र जो इनकलाबी लीडर इमाम हसन उल बन्ना उन जो हिकिड़ो कौल त जेकॾहिं हिकिड़ो मर्द साहिबे ईमान साहिबे नज़र हिकिड़ो मर्द हुजे त पूरी उम्मत खे जियारे सघे खुदा जो कसम हज़रत पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैह जो नालो हिक फर्द जो नालो नाहे पीर मिठा साईं इल्म जो नालो आहे पीर मिठा साईं हिकु फिक्र आहे हिकु इल्म आहे हिकु जमायत आहे हिकु सोज़ आहे हिकु दर्द इश्क़ मुहम्मदी जी तस्वीर आहे पीर मिठा साईं पूरी कौम जी तकदीर खे मटाइण वारा मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे कुतुबे आलम पीर मिठा साईं जन जो फैज़ अॼु बंद न थियो आहे पाण फरमाईंदा हुआ त मेडी ज़िंदगी विच ए मेडा फैज़ हिकूड़े मेडे विसाल कनू पिछे मेडे पीर दा फैज़ डोड़ा चौड़ा थी ये डोड़ो चौड़ो ना है तो ॿियो कीअं ही जेकी वास्ताना खुलिया पिया आहिनि ये सभु मुंहिंजे गौस ज़मा पीर मिठा साईं जन जो फैज़ आहे इंशाअल्लाह उहे ॾींहं परे न आहिनि जो पीर मिठा साईं जन जा हम नाम ऐं हम सूरत कुतुब आलम पीर मिठा साईं जन जा सज्जादा नशीन उन्हनि जे छटी जे हेठां इंशाअल्लाह गफ़ारी जमात सभु जमा हो इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह अल्लाह कंदो त इहे नेक्स्ट वीछा ख़तम थींदा हिकड़ी छटी जे हेठां या अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन ठहंदी जंहिं छटी जे हेठां इंशाअल्लाह ताला सभु गफ़ारी सभु सुन्नी सभु या रसूल अल्लाह चवण वारा यक ज़बान थी चवंदासीं या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जेको तव्हांखे घटि वधि ख़बरूं ॿुधाए उनजे गले मां पकड़ियो इहो तव्हांजो सजन न इहो दुश्मन आहे जेको वेढ़ाए थो साज़िशूं फैलाए थो जेको झगड़ा पैदा करे थो इहो सजन न आहे इहो सुन्नियत जो ख़ैर ख़्वाह न आहे इहो सुन्नियत जो दुश्मन न आहे मुंहिंजा दोस्तो पंहिंजे दुश्मन खे सुञाणो ए मोमिनो ए मुस्लमानो ए महबूब जा ग़ुलामो महबूब जे मुहब्बत वारी रस्सी खे चंबड़ी पओ अहिड़ा चंबड़ी पओ जो दुनिया हिकु पासे थी वञे असां महबूब जे दर जी ग़ुलामी न छॾींदासीं क़बूला क़बूला मूंखां मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोग रुसे त रुसे वो लख भेरा लोग रुसे त रुसे ओ पिरी
असां दिल दे साईं खेॾनी सॾनी असां दिल दे साईं खेॾनी सॾनी कने पंहिंजो पिरी तन पांद पुसे लख भेरा लो कुरसे तरुसे महबूब के राज़ी कबो मदीने वाले साईं के राज़ी कबो दुनिया रुसे तो परवाह ना कबूल आहे ॻाल्हि हाँ वो जेके निमाज़ न पढ़ंदा हुआ पंज वक्त निमाज़ पढ़ो जेके दाढ़ी ना है से कुंवारी मुबारक रखायो पटको बधो ऐं पंहिंजे घरनि में निमाज़ क़ाइम कयो पंहिंजे बच्चनि खे निमाज़ी बनायो न्याणियुनि खे निमाज़ी बनायो पंहिंजे घर वारनि खे दीनदार बनायो मुंहिंजा तव्हांजो पूरो घराणो मुहम्मदी रंग में रंगियल हुजे कबूल आहे हितों उथो न सुबुह जो पंहिंजे बचड़नि खे वेहारे सभिनी खे नसीहत कयो पुट तूं बि निमाज़ पढ़ न्याणी तूं बि निमाज़ पढ़ घर वारी खे बि चओ त बख़्तावर हाणे त निमाज़ पढ़ो छो मथो थियो अथई पर हाणे फिजी ईंदो त सची चवंदो त मानी न मिलंदी हिकिड़ो माण्हू आहे टिंडे जाम जो हुजे बि 18 ग्रेड जो ऑफिसर ईअं हुजे सिंगल पार्टी जिसे 18 ग्रेड का ऑफिसर हूं लेकिन आप दुआ करें कोई तावीज बना कर दें बीवी नहीं बची बियन जे लाल शेर पर नहीं बाल नहीं थे जी मुझे कहती है रात को 8 बजे के बाद आओगे दरवाजा नहीं खुलेगा जेकड़े जी मीटिंग हुजे निभागन ऑफिसर मीटिंग में कराए जड़ी देर न मची आ मोटी शाम हो जनवरी जिन महीनों से दर बंद कर बाहर बिठो है खड़काए नहीं खुलेगा रास्ता नहीं दरवाजा खुलेगा देर 1 घंटा क्यों आखिर चाहिए तो सही वो रात वही हिकिड़ी मस्जिद में गुज़ारियो रन दर न खोलियो न खोलियो अब आज अहिड़ो तूं मुर्द माण्हू ई त पोइ परियो छाजे लाइ जेका तुंहिंजो इहो चवण नथी वञे त पोइ तूं परियो छाजे लाइ साईं डॉक्टर साहब गॾु हुजे तो गाॾी में अचूं पिया हिकिड़े फोन कई चईं मां शादी थो कयां तव्हां इजाज़त ॾियो था तोखे कहिड़ो पियो माण्हू सुनत वञी कर हलाए सघी त ॿ कर 3 कर चइनि चई त मोकिला चईं दिलि घबराए थी मुंहिंजो तूं कर मां वेठो आहियां हाणे ॿियो छा चवां हिनखे शादी थो करी तोखे मुड़सी आहे त कर न थई न कर हाणे चए थो कीअं ज़ाल खे चवां निमाज़ पढ़ो मतां रुसी न वञे मूं महिल न मुंहिंजा दोस्तो मर्द उहो आहे जेको पंहिंजे बच्चनि खे घर वारनि खे बि नेक दीनदार इस्लाम जे रस्ते ते हलाए कबूल आहे कबूल आहे अल्लाह ताला जल्ल शान ताला सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए तव्हांखे दावत ॾिनी वई आख़िर में मां वरी बि दावत वरजाईंदुसि इंशाअल्लाह ताला 8 शाबान जी शाम 9 जी रात रहमतपुर शरीफ में अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन करीमन जो सालानो उर्स मुबारक थींदो उन में शिरकत जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे आख़िरी दुआ मुंहिंजा सुहिणा साईं क़िबला मुर्शिद करीम आख़िरी दुआ घुरंदा।